सियारो आयो आहे, जैकेट वठणो आहे, पैसो केॾां वेंदो, मोबाइल वठणी आहे, पैसो केॾां वेंदो, बोर्ड वठणी आहे, अटो वठणो आहे, खट वठणी आहे, कंबल वठणो आहे, बूट वठणो आहे, शादी करणी आहे, घर ठाराइणो आहे, फ्री फ्री तुंहिंजा अरबूं खरबूं रुपया इन्हनि 5 टपड़नि ते ख़र्च कया। या घर ठाराईंदे, या शादी कंदे, या कपिड़ो वठंदे, या खाधो खाईंदे, तूं छा त कंदे? इन्हनि ते पैसो ख़र्च थिए थो। पर एतिरे सारे पैसे कमाइण खां पोइ बि रब जेकॾहिं तोखे इन्हनि खां शयुनि खां महरूम करे छॾे त हूंदे सूंदे रुगो निहारींदे पियो, सिकंदे पियो, करे कुझु कोन सघंदे। पाकिस्तान में वधि में वधि शाहूकार, पाकिस्तान में पहिरीं नंबर ते शाहूकार ज़रदारी आहे। 22 शुगर मिलनि, 1.5 लख एकड़ ज़मीन आहे, पेट्रोल पंप फैक्ट्रियूं ॻाइण खां ॿारनि, बंगला अलाए केतिरा आहिनि हर शहर में, ॿाहिरिनि मुल्कनि में। जेको करोड़नि जे बंगलनि जो मालिक आहे पर पियो अस्पताल में आहे, बिस्तरे ते, अस्पताल जे बेड ते पियो आहे। बंगला आहिनि पर रही नथो सघे, पैसा जाम आहिनि पर खाधो खाई नथो सघे, बीमार आहे। मौलवी जे वेठा दस्तरखान ते तो नंढो वॾो गोश्त मर्ज़ी जो मालिक आहे, हूंदे सूंदे न कराए तूं छा कंदे? तूं शुगर मिल जो मालिक कहीं, तुंहिंजा वॾियूं टुकूं टालर पिया भरजनि खंड जा, पर तूं शुगर जो मरीज़ आहीं, तोखे खंड बंदि आहे। जेके मज़दूर तुंहिंजे कारखाने में कमु पिया कनि, से लपूं भरियो पिया खंड जूं खाइनि। धणी हिकिड़े चमचे खे सिके पियो, कारखाने जो मालिक सिके पियो, धणी कुदरत वारो मर्द, पोइ तामीराती कमु कीअं हलंदो? सभु करोड़पति हूंदा त रोड ते पथर केरु कुटींदो? सभु जेकॾहिं करोड़पति हूंदा त कारखाने ते बोरियूं केरु खणंदो? गरीब ऐं मिसकीन गॾिबा तॾहिं दुनिया हलंदी। अमीर खे ग़रीबनि जी ज़रूरत आहे, ग़रीबनि खे अमीरनि जी ज़रूरत आहे, तॾहिं जहान हलंदो। मास्तर खे शागिर्द खपनि, शागिर्दनि खे उस्ताद खपे, तॾहिं स्कूल हलंदो। ईअं कोन हलंदो मुंहिंजा भाउ, कुदरत वारे तूं केॾा बि ज़ोर ॾे, न चोटी जा ज़ोर ॾे, बनी कर, छोरे खे दुकान खोले ॾे, वॾे छोरे खे चुंगची वठी ॾे, टमाटा पोइ भींडियूं, पोइ फुटियूं, मन हितां फबा, मन हितां फबा, पर रोज़ी उहा ई मिलंदी जेका कुदरत वारे लिखी आहे। उब तो थी मरी पवंदे, कुझु कोन थींदो। रोज़ी उहा मिलंदी जेका कुदरत वारे लिखी आहे। पर साल ईसे 2 एकड़ फुटियूं कयूं, ईमानदारी ख़र्च लथे पते, पोइ बि ईसे खे 8 लख बचा। मूं हिन साल 16 एकड़ फुटियूं कयूं। धक लॻियो थो वञे त करोड़ रुपया त मुंहिंजो केॾां वियो ई कोन्हे। अॻ में कोता मेल ठाहियो वेठो आहे, विदेशूं वेठो ठाहे, दस थी वई, अॼु जो मींहुं वरियो त हेॾो पाणी आयो पुटु चक। करोड़नि जा मनसूबा धक में, तूं छा कंदे पुटु? त पोइ तूं नथो। हज़रत अली साईं जे अॻियां हिकिड़ो माण्हू आयो, चए अली ॾे ख़बर तक़दीर छा आहे? इंसान में ताक़त केतिरी आहे, इंसान मजबूर केतिरो आहे। हज़रत अली साईं जे अॻियां बीठो हुयो माण्हू, कि इंसान में पावर केतिरो आहे, इंसान मजबूर केतिरो आहे। हज़रत अली साईं फरमायो उन माण्हू खे, हिकिड़ो पेर मथे खण, हिकिड़ो पेर न मथे करे, हाणे हिकिड़े पेर ते बीठो आहे, हाणे ती ॿियो बि खण, त हुन चयो साईं ॿियो कोन खणी सघे, ॿियो खणंदो त किरंदो। कि हाणे इहो आहे तुंहिंजो पावर, हिकिड़े पेर खे तो मथे खयो, इहो तुंहिंजो पावर आहे, इहो तुंहिंजो इख्तियार आहे, इहा तुंहिंजी ताक़त आहे। ॿियो नथो खणे सघी, इहा तुंहिंजी मजबूरी आहे। तूं दुनिया में एतिरो हले जेतिरो तोखे पावर आहे, पावर खां मथे न हल किरंदे। सवड़ सारूं पेर टिका करियो, पावर सां हलो। अल्लाह तबारक व तआला जिस्मानी जेके दुनियावी नेमतूं आहिनि, इन में लेवलूं रखियूं आहिनि। हलो साईं, तूं केरु आहीं? चई मां एसपी आहियां।
तू कि मां डीसी आहियां, अच्छा पोइ अॻिते कमिश्नर, पोइ अॻिते DIG, पोइ अॻिते IG, नेठ इहो सिलसिलो हली किथे त खुटंदो। IG खां अॻियां MPA, अच्छा MNA, पोइ अॻिते वज़ीर, पोइ अॻिते वफ़ाक़ी वज़ीर, अॻिते गवर्नर, पोइ थोरो अॻिते सदर, पोइ अॻियां खुटी पियो। MP MNA खां शुरू थियो, ब्रेक सदर ते लॻंदो। अॻियां को बि उहिदो कोन्हे। जे उहिदो हुजे हा न त इमरान ख़ान टोपड़ हथ करे खुदा जी कुदरत, जहिड़ी आवाम तोड़ो वरी वज़ीर आज़म असांखे ओड़ो मिलियो। अलाए वरी वीचारे खे का ख़बर कोन्हे आउं ॻाल्हायां छा थो, का ख़बर कोन्हे अलॻि सां जंग में झले या नाला छा। अरे अटो कणिक जो खुटी वियो आहे मुल्क मां, कणिक चोरी थी वई, अटो महांगो थियो। चई कणिक केर बि न खाए। इमरान खान जो जवाब, कणिक केर बि न खाए। हज़रत आदम खाधी न जन्नत में, अलाह जी डोड़ा कढी वियो। छा सुवाल, छा जवाब? अरे मुफ्ती आदिल शहीद थी वियो, मौलाना समीर हक शहीद थी वियो, ही फलाणो त मौलवी मारिजी विया, हू जज मारिजी वियो, खादिम हुसैन रज़वी मारिजी वियो। छा पिया करियो कि असां टीमूं विहारे छॾियो, तहक़ीक़ हले पई। अरे खंड वई हली मुल्क मां, अटो वियो हलियो, छा पिया करियो कि टीमूं वेठियूं आहिनि, तहक़ीक़ हले पई। जलसो है, मेलो है। ये समझ है मेड़े में अड़े किस्म जा किरने तो हूंदा आहिनि। ही तो सही माण्हुनि जो तवजो ई करो। भले केर बि हिते हज़रत जिब्राइल विहारियो, पर इहा जेकॾहिं मस्करी हूंदी न त मौलवी वाइज़ करे ॿुधंदो ई हो। साइंस अलाए छा छा ठाहियो आहे मुसीबत। हिकिड़ो त मोबाइल फोन मां अहिड़ा फसायूं, नंढो वॾो जंहिंजे घर में अटो कोन्हे सो बि परचिक 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 परचिक। मूंसां हिकिड़े दोस्त मुंहिंजी ॻाल्हि कई थी, मुंहिंजे मोबाइल फोन में जेको मेमोरी कार्ड मूं लॻायो हुन में मूं पंहिंजे ज़िंदगी जा जेके फोटू महफ़ूज़ कया आहिनि से 3300 आहिनि। यादगिरी आहे, महफ़ूज़ करियो हिन खे। शाह अब्दुल कादिर जिलानी फोटू छॾे वियो आहे, इमाम अबू हनीफ़ो फोटू छॾे वियो आहे, शाह वली अल्लाह बि फोटू छॾे वियो आहे। हा, हज़रत उमर बि फोटू छॾे वियो, जेके अञा ताईं पिया ॻाई करे। फोटू वोटू कोन, किरदारु ॻाइबो, अख़लाक ॻाइबो, तुंहिंजा अमल ऐं लक्षण ॻाइबा। ऐं जेकॾहिं मरी वञा त पोयां छा चवंदा, हल मौलवी ईसा कसम ख़ुदा जो वीचारो गुज़ार नक को होस था ईमन जहिड़ी पपीते जी फार। छा मुंहिंजो तार बि तव्हां ईअं कंदा? मुंहिंजा लक्षण बयानु कंदा त कहिड़ा लक्षण हुआ, त छा ॻाल्हाईंदो, कीअं ज़किर कंदो, या मुंहिंजी वही शकिल बयानु कंदो। शकिल खे ठाहे छॾियो हिकिड़े ॾींहुं, ॿिए ॾींहुं फिटंदो। इहा ठही फिटण लाइ सॼी महिनत मोह ते, सॼो पैसो ख़र्च त आउं सुहिणो थिया, तूं सुहिणो कोन जहिड़ो आहीं तहिड़ो सही आहे। बसि कल को ॾींहुं तो नंढड़ो है, ॾाढ़ी न को मुछो हुई, लसो है, तुंहिंजो मार्केट में वॾो अघु हो।
चायूं फ्री, बोतलूं फ्री, पान फ्री, मेनपुड़ी फ्री, मोटरसाइकिल फ्री, पेट्रोल फ्री, मोबाइल फोन फ्री, पैकेज फ्री। वरे शान मान छछदा तो हलंदो दाढ़ी मुछू मोरियूं माइटन शादी कराई आशिक हथ कढी आ रन डायणी जेड़ी गीची में पइजी हुई हेडियो अखियूं मुड़स जो निकरी आई हिकड़ो थोरो बुबन ते बियो सुरे पियो टियो पेट में पियो केडावी ने गणतिन जा घर अटो वठे तो दाल कोने दाल वठी तो साबण कोने साबण वठी तो छोरो बीमार दवा कोने दवा वठी तो मथा स्यारो छोरा सब का ठरन तो फोटो सुटर कोने बीजे केडा गणतिन जा घर अची अच्छा वरिया असी जो अच्छा वरिया तो वरी कलर वठी आयो थी नंढड़ो या अच्छा खरी आई वरी कलर कई पाणे के लिकाई नेट पोड़ो चो सुकल खार के जड़ो मोह दंद हिकड़ो कोने अखियूं वही रहियूं कनन का बोड़ो जेको 2.5 मिनट जी बोरी रखी दौड़ंदो हो अज चाहे जो कोप भी कोन तो झलजे हथ रफन पिया केडा वई तांजी जवानी केडा वई तांजो हुस्न केडा वई तांजी मस्ती यो अजायो खर्चा यो फजूल खर्चा लक्षण है किरदार सीरत बाकी रहने वाली शय है। जिस्मानी नेमतन में आखिरी स्टेज सदारत सदर जेको थियो यो आखिरी स्टेज है बस हाणे जेड़ी खपे तड़ी मानी खाए पान तो परेशान हूंदा सांजी वांगण वठूं या भिंडियूं सदर परेशान कोन हूंदो ऑर्डर ॾींदो आहे बाबा 500 माण्हुनि जी मानी खाए अब असांखे शादी करणी हूंदी आहे त पोइ वरी घर ॻोल्हींदा आहियूं पोइ मिनतूं मेड़ूं करियूं महिरबानी करियो हिन में संगावती करियूं पर हिकिड़े सदर चवे त मूंखे शादी करणी आहे त इमरान ख़ान करे चवे त मूंखे माई थी खपे हाणे हज़ार वो तू आऊं सचन में हूंदा थी त रिश्तो थिए इमरान खान को गाल करे हज़ार फसगल पयूं हज़ार आखिरी स्टेज जेको माण्हू वेठो आहे न जेको वणे थो कपिड़ो पाए अमेरिका में घुराए बर्तानिया में घुराए मलेशिया में घुराए जापान में घुराए अरे इन्हनि जो तो पानी फिरास ईंदो आहे हेलीकॉप्टर में पीअण जो रुगो मुंहं में ॻाल्हि कर संग खपे हा बंगलो खपे हा पानी खपे हा कपिड़ा खपनि हा जहिड़ी शइ खपे ओड़ी मिलंदी छो त आख़िरी स्टेज आहे दौलत जा अंबार आहिनि मिल्कियत जा अंबार आहिनि ॻाल्हि करनि अहिड़े तरीक़े सां वरी ॿी बि लाइन अथव बी लाइन अथव रूहानी नेमतन जी हेॾा पैसो दौलत कपड़ा लचा वो हजारपति रखापति करोड़पति अरबपति घरपति धरपति एमपीए एमएनए वजीर वजीर आजम सदर दग कयोसी वरी ॿियूं नेमतूं आहिनि रूहानी हितां था शुरू थियूं हाफ़िज़ आलिम मुफ्ती शेखुल हदीस मथे करे था वञूं कि हितां मथे चढ़िया थी हजारपति लखापति करोड़पति जी हितां पोइ वरी मथे चढ़ केर आहीं हाफ़िज़ आहियां तूं जी मौलवी आलिम तूं जी शेखुल हदीस तूं जी मुफ्ती अच्छा तूं जी बुजुर्ग वली हलो बुजुर्ग वली नेक हा पोइ गौस पोइ अबदाल पोइ ताबई पोइ सहाबी पोइ नबी हितां तो शुरू थींदे तो सदर ते पुॼंदे हितां ते शुरू थींदे तो नबी ते पहुचंदे सदर आखिरी कुर्सी आहे नबी बि आखिरी कुर्सी आहे सदर खां अॻियां ॿियो को बि उहिदो कोन्हे नबूवत खां अॻियां ॿियो को बि उहिदो कोन्हे सदर खां मथे को उहिदो हुजे हा त ज़रदारी हथ करे हा नबूवत खां मथे को उहिदो हुजे हा त मोहम्मद मुस्तफ़ा खे मिले हा वो नबी जी आयो नबूवत आखिरी उहिदो आहे पोइ बादशाह वटि दौलत जा अंबार हूंदा आहिनि नबी वटि रूहानियत जा अंबार तकवा जा अंबार सखावत जा अंबार रहमदिली जा अंबार बहादुरी जा अंबार नबी वटि रूहानी नेमतन जा ढिग हूंदा आहिनि सदर खां मथे जेकॾहिं
ओदो हुजे हा तो पाकिस्तान जा सदर गोले हथ कन हा नबूवत का मथे जेकरे को ओदो हुजे हा तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मिले हा ही भी आखिरी ओदे ते आ वो भी आखिरी ओदे ते आ पर बिनन में फर्क आ जमीन आसमान जो बादशाह वडे ओदे ते वेठो आ पर बादशाह जी इज्जत ज़ाहिरी आ पर पुट गारिन जी वठो वठो हींअर जेकॾहिं कारो नाग निकिरी पए हितां माण्हुनि जे मेड़ में हितां हीअं निकितो अचे पियो अवां हाणे आऊं खां पुछां थो उथी बीहंदा या वेठा हूंदा आयूं उथी बीहंदा भॼी जान पाए हाणे जेको उथियायो इहो नांग जी इज़त में उथियायो या डप में मतिलबु ॾंगे आलम ईंदा आहिनि माण्हू उथी बीहंदा आहिनि इहो दिलि में हिननि जी मोहबत अक़ीदत आहे तॾहिं उथी बीठा बोहतार जॾहिं डिघियुनि गाॾियुनि में चढ़ी मचींदा आहिनि तॾहिं माण्हू नचंदा आहिनि डांस वॼाईंदा आहिनि ताड़ियूं वॼाईंदा आहिनि डप में त कारो डांग आहे रिझ हिकिड़ी अबकारा जी बादशाह जी इज्जत ज़ाहिरी आ अंदर में गारियूं लानतूं वठो वठा नबी जी इज्जत हकीकी इज्जत आ केॾा बि तव्हीं कमज़ोर मुस्लमान हुजो बेनमाज़ी मुस्लमान हुजो तव्हां क़ुरान बि कोन पढ़ियो मस्जिद में बि कोन था वञो तव्हांजे चेहरे ते नबी जो सुन्नत बि कोन्हे कमज़ोर मुस्लमान आहियो गुनाहगार होटल ते वेठा आहियो ओताक में वेठा आहियो जेकॾहिं को कादियानी को मनूस को कम्युनिस्ट रसूल जे शान में जेकॾहिं गुस्ताखी वारा लफ़्ज़ कढंदो त तूं यकदम जूते जे पादर में बकवास बंदि कर चुप कर सूअर ज़बान कटे वठंदोसीं माना नबी मौजूद कोन्हे पर उनजी इज़त एतिरी रब कई आहे जो उनजे गैर मौजूदगी में बि मुस्लमान उनजी इज़त तां पंहिंजी जान क़ुर्बान करण लाइ तयार नबी जी इज्जत हकीकी इज्जत आ बादशाह जी इज्जत ज़ाहिरी इज्जत आ बादशाह जी इज्जत तेसि ताईं आहे जेसीं इन कुर्सी ते वेठो लथो पुकड़ो तो कल को ॾींहुं ज़रदारी सदर रुगो फोन में ते असर हेलो सॼो मुल्क पे रखियो अॼु उहो साॻियो पियो आहे अस्पताल साॻियो ज़रदारी आहे उहा इज़त जेका सदर जे कुर्सी ते वेहण खां पोइ हुई सा हाणे ख़तम थी वई एसपी तेसि ताईं हुनजी इज़त जेकी कुर्सी थी आहे सलूट पिया हणनि डीएसपी सूबेदार पर जे एसपी रिटायर करे घर में हलियो त वॾो हरामी हुजे ख़ुदा जान छॾाई पिया हाणे वरी गारियूं इन्हनि जी इज़त तेसि ताईं आहे जेकी कुर्सीअ ते आहिनि नबी कल भी इज्जत वारो हो अज भी इज्जत वारो आहे सुभाणे भी इज्जत वारो आहे क़यामत तक इज्जत वारो आहे क़यामत जे ॾींहुं भी इज्जत वारो आहे बादशाह जी इज्जत आरज़ी आहे नबी जी इज्जत दाइमी आहे बादशाह भी कपड़ा पाईंदो आहे ऊंचा ऊंचा ए तव्हां ग़रीब माण्हू लीलामी कपड़ा लोंडा मां वठूं असांजी कहिड़ी ख़बर रेटनि ये जेके वज़ीर आहे हलनि पिया इहो जेको पतलून पैंट शर्ट टाई पैंट माना ये पतलून जेका पई आहे मुने मीटर वारी जंहिंमां पोयां गिदरो सॼो ज़ाहिर आहे ख़ुशि पियो अचे मुझे छोरो कंप्लीट सूट में पियो अॼु वञे कंप्लीट सूट में पोयां त ॾियारियसि जहिड़ो असली पुराणो सिंधी गिदरो फाटल वात कंप्लीट सूट कपड़न हूंदे उघाड़ा मुने मीटर वारी बाडड़ी कमीज पई आहे वरी कुते पुछ गीची में ॿधो पिया टाई या टाई जेका वञनि मुराद अली सां बची पिया 90,000 जी आहे हा हा
कपड़ा तो ॾिस, पैंट शर्ट टाई जो सूट 5 लख जो पाए, 6 लख जो पाए, 12 लख जो पाए, पैंट शर्ट टाई 3 चपड़ 12 लख। तव्हां कपड़ा ॾिठा ई कोन्हे। बादशाह भी कपड़ा पाईंदो आहे, नबी भी कपड़ा पाईंदो आहे। बादशाह जो सूट 12 लख में आहे, नबी जी चादर फाटी पई आहे जेके चितूं लॻल आहिनि। बादशाह जे पैंट शर्ट के केर थुक भी कोन हणे, नबी जे जिस्म ते जेका फाटल चादर पई आहे, क़ुरान में रब हुन जा कसम करे। सुभान अल्लाह। ए भाई नबी जे लिबास जी इज्जत आहे। बादशाह भी बंगलन में रहंदो आहे, नबी कखन जे झूपड़ी में रहंदो आहे। बादशाह जे महल ते लैनत जो मींहुं वसंदो आहे, नबी जे कखन जे झूपड़ी में रहे, उन ते अल्लाह जे मलाइकन जे रहमत जा पहरा हूंदा आहिनि। खुदा जी रहमत वसंदी आहे। बादशाह बंगले में सुम्हे, पर 200 माण्हुनि जी निंड पिया। पुलिस वारा, रेंजर्स वारा हथियार खणी टियों तरफ़ फिरियो बीठा आहिनि। जीअं कोन पाण शिकार ते हलंदा आहियूं, पोइ झंग में सूअर खे फिरी ईंदा आहियूं। अचाई पियो, होशियार थी तरह पियो अचे। हिकिड़ो वज़ीर आज़म सुम्हे, सदर सुम्हे, त 200 सिपाही सॼी राति जगनि पहिरों ॾींहुं मथां केरु बिना न मिरो खे मारे न वञे। छो त ख़ल्क़ जी ख़िदमत तमामु सुठी कमु आहे, इन करे माण्हुनि जी दिलनि में वॾी इज़त आहे। हिननि इमरान खान खे चयो त इस्लामाबाद में बग़ैर प्रोटोकॉल पुलिस जे अकेलो तूं इस्लामाबाद खे रोड ते वाक कर, भला तुंहिंजी क़ौम में इज़त आहे न, तोखे माण्हुनि वोट ॾेई चाढ़ियो आहे न, पोइ तूं अकेलो के रोड ते हली ॾिस, जे खांगारनि सां तुंहिंजो बूथ न चिनो। 200 माण्हू जागनि करे हिकिड़ो सुम्हे। वल्लाहु यसिबुक मिनन नास, अल्लाह से कुरान में फरमाए नबी तू जेकॾहिं आराम करी त कंहिं चौकीदार या पहरेदार खे प्यारण जी काई ज़रूरत कोन्हे। आऊं रब तुंहिंजो गन मैने मुआफ़िज़ या तुंहिंजी हिफ़ाज़त आऊं कंदुसि। हुते पुलिस बीहंदी आहे, हिते रब हिफ़ाज़त कंदो आहे। बादशाह भी खाधो खाईंदो आहे, नबी भी खाधो खाईंदो आहे, पर बादशाह जे अॻियां एटम हूंदा आहिनि। 10-10, 12-12, 15-15 एटम हूंदा आहिनि। अभी असां मौलवियुनि ते वेठा कावड़ करियो, होटल ते वेठा था, खरे में वेठा हूंदा, हेॾा तबसरा वेठा कंदा। हल मौलवियुनि मुल्क जो करो करे छॾिया। मौलवियुनि खे तव्हां मुल्क ॾिनो ई कोन्हे। ये 70-72 साल थिया न, असांखे तव्हां मुल्क ॾिनो ई कोन्हे। क़ुरान ऐसो कोन ईंदड़ मोहम्मद अली जना, पोइ लियाकत अली खान, पोइ सिकंदर मिर्ज़ा, पोइ अयूब खान, पोइ याया खान, पोइ ज़ुल्फ़कार अली भुट्टो, पोइ ज़िया, पोइ बेनज़ीर, पोइ वरी नवाज़ शरीफ़, पोइ वरी ॿियो दफ़ो बेनज़ीर, पोइ वरी ॿियो दफ़ो नवाज़ शरीफ़, पोइ वरी परवेज़, पोइ सरदारी, पोइ हीउ इमरान। इन्हनि में मुला घणा आहिनि? हिकिड़ो ई कोन्हे। मुलनि खे हुकूमत ॾिनी कोन्हे, न को मिली आहे त मुल्क जो कारोबार कीअं त कंदासीं? जेका शइ असांखे मिली ई कोन त असीं कीअं त कारोबार कंदासीं? अबा अवां जिन खे ॾिनी उन्हनि खां वञी पुछो ठावां या फिटावां, त उन्हनि खां पुछो। असांखे त तव्हां हुकूमत ॾिनी ई कोन्हे का, असांखे तव्हां मैयत ॾिना आहिनि। पोइ असां जेकॾहिं कारोबार कयो न त मैयत न कयो न, जीअरो त पोइ असांखे हथ रखणु ॾे ई कोन थो। कहाँ विया वेठा तबसरा वेठा कंदा। एतिरा मौलवी निदान खां लावारिस कोन्हे जेतिरो आई तबसरो था करो। मौलवी आया अपने दावली छोरे के मौलवी कंदासीं, हाफ़िज़ कंदासीं, आलिम कंदासीं, इन्हनि जो को मुस्तक़बिल ई कोन्हे।
हाँ जी 15 साल थिया जेके MA करे वेठा आहिनि BA करे वेठा आहिनि उन्हनि खे नौकरी मिलियूं नौकरियूं तो उन्हनि जूं बंदि आहिनि जुलूस उहे पिया कढनि टायरनि खे भाई पिया ॾियनि रोडनि ते वेठा आहिनि हमें नौकरी दो हमें नौकरी दो MA जी डिग्री बगल में लगी पई आहे मुड़ुस ॾिस त पप्पू नौकरी टुटियो बेनती दे दी मोबाइल खीसो खाली 20 रुपया कोने ते इज़ी लोड कराई पोइ इहो छोरो आपघात न कंदो बेटा इश्क में अंधो पैसो त को कोन्हे पोइ इहे रोड ते बी धाड़ा हणंदा फुरूं कंदा शॉपिंग सेंटरनि ते खीसा कटींदा असां मौलवियुनि जुलूस कढियो आहे असां कॾहिं हड़ताल कई आहे तव्हां मौलवी हड़ताल थियनि ॿांग केरु बि कोन ॾींदो मौलवी हड़ताल थियनि नुमाज़ केरु कोन पढ़ाईंदो न असां जुलूस कढूं न रोडनि ते वियूं न धरना हणूं असांजो त पेट अलसती रब भरे पियो असां छाजे लाइ रोज़गार लाइ दर बदर थियूं जेको जेको माण्हू असांखे गाड़ियूं ॾिए थो न हुनजे घरां जेको उफराटो अचे पियो सो बि असां लाइ पियो अचे गाड़ी ॾेई पाणी वेलो होटल ते पोयां रन उथी ते उफराटो पचाए विच ते मखण जो गंढो उनजे मथां गुड़ विझी ॿी प्लेट सां ढके कपिड़े में वेड़े छोरे खे ॾिनई अब खणी वञ मसीद में मोलनि खे ॾे जो खाई नाना खे कसम ॾेई छॾ तुंहिंजी हलंदी घर में कोन्हे तूं गाड़ियूं असांखे वठि चरिया खबरदार बादशाह जी इज्जत तेस ताईं आहे जेसी इक़्तिदार में आहे रिटायर खां पोइ हुनजी इज्जत ख़त्म बादशाह बि खाधो खाईंदो आहे नबी बि खाधो खाईंदो आहे पर बादशाह जे अॻियां एटम हूंदा आहिनि 8 8 10 10 12 12 नबी पेट ते पत्थर विझी अल्लाह जे दीन जे दावत जो कमु कंदो आहे जबल जी मानी बकरी जे खीर सां खाई अल्लाह जे दीन जी दावत कंदो आहे फ़र्क़ु केतिरो आहे फ़र्क़ु ही आहे त बादशाह जी मानी जॾहिं तयारु थींदी तॾहिं डॉक्टर ईंदा टेस्ट थींदी त मथां ज़हर न हुजे डॉक्टर जॾहिं चवंदा ओके पोइ मानी खाईंदा छो त मोहबत तमामु घणी आहे अॼुकल्ह त वरी नओं तरीक़ो कढियो अथनि टेस्ट जो छो त दुनिया तरक़ी पई करे न तब्दीली आई आहे मुल्क में अॼुकल्ह टेस्ट जो तरीक़ो नओं कहिड़ो कदम आहे त पहिरीं प्लेटूं कुते खे अॻियां खणी अचो कुतो प्लेटूं चटे वियो मन ज़हर कोन्हे ज़हर जेकॾहिं हूंदो त कुतो मरंदो ज़हर जे हूंदो त कुतो चटींदो ई कोन को सदके सदके तव्हांजे टेस्टनि तां कुते जे चटियल प्लेटनि में मानी खाई पोइ वरी वॾाई था करियो ख़बरदार तव्हीं मानी खाईंदा आहियो तव्हांखे ख़तरो हूंदो आहे त मथां हिन में ज़हर न हुजे नबी जी दावत थी आहे नबी जे अॻियां गोश्त रखियो वियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गोश्त जी बोटी वात मुबारक में विझी चबे वरी वापसि कढी पाण फरमायूं हीअ बकरी बग़ैर इजाज़त जे ज़बह थियल आहे वठी अचो जंहिं दावत कई आहे हुन माईअ खे माई हाज़िर थी पाण फरमायूं तो बकरी कुई मुंहिंजी दावत त कई पर बकरी बग़ैर इजाज़त पुछी आहे कि या रसूल ॻाल्हि सची आहे घणी कोन्हो उनजे ज़ाल खां मोकल वठी असां बकरी ज़बह करे तव्हांजी दावत कई आहे पाण फरमाई गोश्त खणो वञी ॾियो तुंहिंजी ऐं मुंहिंजी ज़बान खारे ऐं मिठे में फ़र्क़ु कंदी आहे थधे ऐं गरम में फ़र्क़ु कंदी आहे तुंहिंजी ज़बान तोखे ॿुधाईंदी आहे त हीअ शइ मिठी आहे हीअ शइ कड़ी आहे पर नबी जी उहा ज़बान आहे जेका नबी खे ॿुधाईंदी आहे त हीअ शइ हलाल आहे हीअ शइ हराम आहे मानी बादशाह बि खाई वियो मानी नबी बि खाई वियो पर मानी बादशाह जी टेस्ट थींदी आहे नबी जी मानी टेस्ट कोन थींदी आहे छो त कुदरत वारे नबी जे ज़बान में उहा ताक़त रखी आहे जेका दुनिया जे कंहिं लेबोरेटरी में भी ताकत काने का नबी जी जबान ॿुधाईंदी आहे त हीअ शइ हलाल आहे या हराम आहे बादशाह भी इक़्तिदार में ईंदो आहे नबी भी इक़्तिदार में ईंदो आहे बादशाह जॾहिं इक़्तिदार में ईंदो आहे तॾहिं ज़ुल्म जी बाज़ार गरम कंदो आहे मिसकीननि खे चिपींदो आहे नबी जॾहिं इक़्तिदार में ईंदो आहे तॾहिं ग़रीबनि ऐं मिसकीननि जे बचनि खे यतीमनि खे ईद जहिड़ी कपिड़ा पाराए कुल्हे ते खणी मदीने जी बाज़ार घुमाईंदो आहे बादशाह जो इक़्तिदार ॿियो आहे नबी जो इक़्तिदार ॿियो आहे बादशाह जे इक़्तिदार में ज़ुल्म आहे ॾाढाई आहे
बदअमनी है, खून रेजी है, फसाद है, रुश्वत है, मारना है। नबी जे इक़्तिदार में माफिया, रहमदिलिया, सखावत है। नबी जे इक़्तिदार जे लाइ उलमाए हज़रात मैदान ते आयन। तो वो इक़्तिदार इन मुल्क में आणिजे जेको नबूअत जे तरफ़ खां मिलियो आहे, जंहिंमें अदल ऐं इंसाफ़ आहे। मुंहिंजा दोस्तो माण्हू ई तबसरा कंदा आहिनि तो मौलवियन जो सियासत में छा वञे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ हज़रत सुलेमान हुकूमत छो कई, हज़रत यूसुफ नबी हुकूमत छो कई, हज़रत यूशा बिन नून हुकूमत छो कई। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त ख़ुदि मोहम्मद मुस्तफ़ा हुकूमत छो कई। अबू बकर, उमर, उस्मान, अली, इमाम हसन, अमीर मुआविया, सहाबा हुकूमत छो कई। हुकूमत ऐं इक़्तिदार में अची हिन दुनिया में अदल इंसाफ़ करण यो नबूवत जो कम है, यो सहाबा जो कम है। आलमन जो मैदान में अची इन जा जद्दोजहद करण या सहाबा जी सुन्नत है या नबीन जी सुन्नत है। उलमाए किराम उन अदल इंसाफ़ वारे निज़ाम के इन मुल्क में आण था चाहिन। पर असांजी कौम चवे थी मीठा मीठा हड़प हड़प और कड़वा कड़वा थू थू। साईं हाणे कस्टर्ड पटड़ो खायो मिठो कस्टर्ड पटड़ो तो प्याले के चटे छा पियो कयो। सही चवनि था, मौलवी चवनि था जो थां की चटण सुन्नत आहे। मज़ो पियो अचे, सुन्नत बि सवली आहे। दाढ़ी रखण बि सुन्नत आहे। प्यालो चटे दे, दाढ़ी भी सुन्नत आहे। दाढ़ी जो कोने ॻाल्हि सॼी दिलि चओ। सलवार लाए छॾ, तोखां वॾा उठो घड़ा प्याल, तुंहिंजी दिलि साफ़ आहे। सलवार ते आहे छा? सलवार ते कोन्हे, ॻाल्हि सॼी दिलि ते आहे। दाढ़ी छॾ सलवार, तोखां वॾा उठो घड़ा प्याल। असांखे तो सम्झाए, तुंहिंजे इल्म में बि असीं ॿधायूं न। मीठा मीठा हड़प कड़वा कड़वा थू तू। अब हलो तबलीगी जमात में उन वञा करोड़ सवाब मिलंदो। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, जज़ाकल्लाह। अब हलो जिहाद ते, हाँ मोला मारन जा कसम खुदा। दद्दड़ सुन्नत आहे। उन नबी तलवार खड़ी मैदान जिहाद में थी नारो आयो आहे जंग जो, या भी सुन्नत आहे। दंदड़ वारी सुन्नत वणे थी, प्याले वारी सुन्नत वणे थी, बाकी जिहाद वारी सुन्नत नथी वणे। उल्टी जंग जो मोहम्मद मुस्तफ़ा पाण लड़ियो आहे, इहा सुन्नत नथी वणे। मीठा मीठा हड़प हड़प कड़वा कड़वा थू तू। हिन वक्त आलम मैदान जिहाद में लथलनि। इन कादियानी हुकूमत जेका पाकिस्तान जे मथां मुसलत कई वई आहे, इन कादियानी हुकूमत जे तख़्त खे ऊंधे करण जे लाइ आलम नारो हणी मैदान ते बीठा आहिनि। इंशाअल्लाह ताला 13 दिसंबर लाहौर में अज़ीम शान सॾ थियो आहे कायदे मिलत इस्लामिया मौलाना फज़ल रहमान साहिब जो। मूंखे उमेद आहे त हे जेके पतंग आया आहिनि ये हिन गए गुज़रे दौर में मोहम्मद मुस्तफ़ा जे जिहाद वारी सुन्नत के जिंदा करे झंडो खणी नारो खणी कायदे जे सॾ ते 13 दिसंबर लाहौर पहुचंदा ऐं हिन कादियानी हुकूमत जो तख़्तो ऊंधो कंदा। तो इंशाअल्लाह सभई दोस्त तैयारी करियो, लाहौर के जलसे के कामयाब बनाने के लिए मेहनत करो। यूनिटन में गोठन में गाड़ियों करो। जी है ना कादियानी हुकूमत के खत्म पे तो मुसलमान कमजोर जरूर हैं, बेअमल जरूर हैं, लेकिन हिन जे दिल में अज भी मोहम्मद मुस्तफ़ा है कुरान की इज्जत हिन जे दिल में बाकी आहे, सलामत है। अल्लाह तबारक व तआला तहां जे इन जज्बे के कबूल फरमाए। जेके मूं लफ्ज़ चयासीं अल्लाह से कबूल फरमाए। असां ऐं तव्हां सभिनी खे आलमन सां गॾु जिहाद करण की तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ी दुआ घुरां थो, पर उहा दुआ आहे थोड़ी ॾुखी। आमीन आऊं सम्झां थो को चवंदो। अल्लाह ताला सभिनी खे शहादत जो मौत नसीब करे।
हाँ हींअर शहादत थोड़ी सवली थी पई आहे तो कोरोना हले पई। काज़िम हुसैन रज़वी के भी मारे जनू न हाँ सुई ऐं पूरो थी रहियो। सेठ वकार हाई कोर्ट पेशावर जो चीफ जस्टिस उनखे मारे छॾियो। हींअर शहादत सफ़ा सवली थी पई आहे पर उन शहादत वारो मौत नसीब फरमाए जेका शहादत दीन इस्लाम जे सर बुलंदी ला हुजे, कुरान जे कानून वारे निज़ाम ला हुजे, मोहम्मद मुस्तफ़ा वारी इज़्ज़त ला हुजे, कादियानिन खे ख़त्म करण जे ला हुजे, उन ला जेका जिहाद वारी महिनत हुजे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे उहा नसीब फरमाए। व आख़िर दावाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। पंजन मिनटन में इंशाअल्लाह अल्लामा राशिद ख़ालिद मामू सुमरो साहब आवाज़ सामूं स्टेज ते जलवे अफरोज़ थियण वारा आहिनि ऐं सभई दोस्त